अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा व फी मकामिन आखर क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अॼु कोई प्रोग्राम ठरी मीरवा शहर के अंदर निहायती मोहतरम असांजे प्यारे दोस्त भाऊ खादिम हुसैन जे मेहनतुनि ऐं काशनि सां भाऊ खादिम हुसैन जी दावत ते तव्हां दोस्तनि जे साम्हूं चंद मिंटनि जे लाइ हाज़िरी नसीब थी आहे। अज़ीज़ दोस्त
ये मेहनतों ये जफ़ाकशों ये प्रोग्राम रखण के सणावा कोन केतरा ही ॾींहं अॻ में मेहनतों करिणी थियूं पवनि जफ़ाकशों करिणी थियूं पवनि जेका हिन संगत काटी हूंदी आहे उन्हनि खे ख़बर आहे केतिरी तकलीफ़ प्रोग्राम जा काटी जेका ताउन वठण हुनखे मिंथ मेड़ करण ये मामला के सणावा कोन तमाम असां जे ठहियल ठुकियल प्रोग्राम जे वेठासीं ख़बर इहा हूंदी उन्हनि दोस्तनि खे जिन इहा महिनत कई या मेहनत ये प्रोग्राम छो पिया थियनि इन प्रोग्रामन जो असली मकसद जो इहो आहे त अल्लाह जे मखलूक जो अल्लाह जे ज़ात सां तालुक जुड़ी पवे हिन उम्मत जो पंहिंजे महबूब करीम सां तालुक जुड़ी पवे उन जे लाइ मेहनतूं हुन जफ़ाकशूं प्रोग्राम सब इन जे लाइ पिया थियनि ख़र्च इन जे लाइ पिया थियनि ये रब करीम जी मेहरबानी आहे चूंड है जो अल्लाह पाक हेॾे सारे शहर मां तव्हांखे चूंडी करे पंहिंजी हिन मजलिस में विहारियो आहे अज़ीज़ो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक तव्हांजे भागन में आंदो आहे तव्हां वरी मुंहिंजे भागन में आया आहियो ये खणी सम्झो त ॿियनि लफ़्ज़नि में ईअं ई चयो त तव्हांजा भाग बि भला जो तव्हांखे मूं जहिड़ो पैगंबर मिलियो आहे ऐं मुंहिंजा भाग बि भला जो तव्हां जहिड़ी सदोरी ॻाल्हि सम्झ में अचे त सुभाणे अल्लाह कंदो त मुंहिंजो क़ल्ब खुलंदो या हिकिड़ी तमामु वॾे लेवल जी ॻाल्हि 1,24,000 अंबिया आया कंहिं बि ईअं कोन चयो त मुंहिंजा भाग भला अहिड़ी उम्मत मिली आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मुंहिंजा भाग भला आहिनि मूंखे अहिड़ी उम्मत मिली उम्मती हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मिलिया पर मूसा अलैहिस्सलाम के चयो मूसा फज़हब अंत व रब्बुका फकातिला इन्ना हा हुना काइद मूसा तू ऐं तुंहिंजो रब वञी विड़ो असांजो त टको ईंदो असां का कपा कोन पुॼा पर हिन उम्मत छा चयो महबूब आडो विढ़ंदासीं पोयां विढ़ंदासीं सॼे पासे खां विढ़ंदासीं खबे पासे खां विढ़ंदासीं महबूब जेस ताईं जान में जान तुंहिंजो साथ कोन छॾे अज़ीज़ो शोबान जो बाबरकत महीनो हली रहियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो रजब अल्लाह पाक जो महीनो मां शोबान साईं फरमायो मुंहिंजो महीनो मां रमज़ान मुबारक मुझे गुनाहगार उम्मत के बख्शिश जो महीनो मां अज़ीज़ो शोबान महीने की 15 तारीख बख्शिश की तारीख बख्शिश की रात आम माफिया के ऐलान की रात जहान के अंदर अल्लाह पाक की वाहिद ज़ात जो बाने के बख्शे करे खुश थी अल्लाह पाक की वाहिद ज़ात जो बाने के बख्शे करे खुश थी दो तवज्जो दुनिया के जहान में अम्मड़ भी मोहब्बत कंदिया अब्बो भी मोहब्बत कंदो वा उस्ताद भी मोहब्बत कंदो वा अल्लाहु अकबर जेकर अब्बो पुट का नाराज आइन नाराज के टेम में मोहब्बत जी बोली कोन गलाइंदो अम्मड़ नाराज आइन नाराज के टेम ते मोहब्बत जी बोली कान गलाइंदी उस्ताद नाराज ताल्लुक खत्म करे विंदो अम्मड़ भी ताल्लुक खत्म करे विंदी उस्ताद भी ताल्लुक खत्म करे विंदो लेकिन कायनात जे तख्ते ते वाहिद ज़ात रब करीम जिया जो अल्लाह पाक कदा भी पांजे बाने सा पांजो ताल्लुक खत्म कोने कयो अब्बो ताल्लुक खत्म करे विंदो जेकर पुट नाराज आ अखबार में लेख जा रही तो पुट के आगो करे छे तो इन सा कोई ताल्लुक कोने को लेकिन रब करीम पांजे बाने सा कदा भी पांजो ताल्लुक कोने तोड़ियो तवज्जो करे
जिकर अंबर नारा मोहब्बत जी बोली कान गलाईंदी वल्लाह रब करीम जे मोहब्बत जो अजीब अंदाज फरमाए कुलिया इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। फरमाई ए मुझा महबूब जाओ तो अल्लाह के खे जवा फरमाई इबादी अल्लज़ीना असरफू सुना मुझे बांधने के जाओ मुंजन बांधने के जाओ। अल्लाह पाक बांधने जो लफ्ज़ इस्तेमाल करते ये नचे शराबन के जाओ जानन के जाओ व्याज खोरन के जाओ कूड़ गलाण वन के जाओ न न न केड़ा बाहिन केर बाहिन पर आहिन मुझा बाना मुझे बांधन के अल्लाह मोहब्बत जी बोल तवज्जो करें असाई तवा जिक्र के सा नाराज थींदा से गालाण बोलाण खत्म ताल्लुक खत्म वास्तो खत्म मसलन तो छोकरा तो नालो चाहे तुझे नालो चाहे तो क्या वो छोकरा तो क्या नालो चाहे तू दा छोकरा पाजरा तुझे नालो चाहे ये हिजबुल्लाह अरे हिजबुल्लाह सामो बैठो हां तो मिसाल मुझे समझी दी हिजबुल्लाह वो हिजबुल्लाह बाबा वो हिजबुल्लाह पुत्रा हिजबुल्लाह और मां बैठो इनके सजा हे आंगूठो कर बैठो मगर जवाब लगी तो मां आपे का बाहर निकली मुझो गुस्सो कंट्रोल का बाहर निकली ब्लड प्रेशर हाई थी दो मां चंदस हे अखे के आडो मुझे न होजे चंदो मां तो के हया कोन तो जे अच्छी नारी सादो के सजा पे तो कोई जवाब न तो नी दिल ने चवंदी तो मां के निसाई न चंदो मां अखे के आडो टरी वन तवज्जो करे जेकर मुझे सडते जवाब न ॾिनई गुस्सो पियो अचे कावड़ पई अचे कंट्रोल खां ॿाहिरि पियो निकिरा लेकिन वाह रब करीम तुंहिंजी मोहब्बत जो कमाल फरमाए हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह जो कंहिंजो सॾा ॻाल्हाए थोरो कंहिंजो सॾा अल्लाह करीम जो सदा हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह। ॾींहं में घणा दफ़ा सॾे थो ॻाल्हाए थोरो 20 दफ़ा ॾींहं में घणा दफ़ा हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। ॾींहं में 20 दफ़ा सॾु कयईं 20 दफ़ा बुधी अणबुधी पियो कयो वञे जवाब कोन पियो ॾे बुधी अणबुधी कयो पियो वञे जवाब कोन पियो ॾे वाह मुंहिंजा रब करीम घुरबो त ईअं हुयो बाने के लत हणी छॾे नादान तुंहिंजी का बि ज़रूरत कान्हे हलियो वञ लेकिन रब करीम जे मोहब्बत जो कमाल अल्लाह पाक फरमायो बाना सॾींदो रहंदोसि जेस ताईं जान में जान थई तेस ताईं वो रब करीम जे मोहब्बत जो सड़ो पियो थी ताल्लुक कटे ये मोहब्बत ॾिसो केॾी अजीब मोहब्बत आहे तवज्जो कजे गुनाह कयो पिया तब अखियों ॾिसन पयूं रोशनी कान खसई मोहब्बत ज़बान कूड़ पई ॻाल्हाए गिला पई करे कार बंद पई ॾे पर रब करीम ज़बान बंद कान कई अल्लाहु अकबर इहा ई रब करीम जी मोहब्बत जी निशानी आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झ मखलूक ऐं रब करीम जे ज़ात में को ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे मखलूक कंहिं मां बि जल्दी असर वठंदी कंहिं मां बि जल्दी मखलूक असर वठंदी अल्लाह पाक जी ज़ात ईअं
मसलन तो माए दे तक न पियो कयो तव्हांखे बि ॻाल्हि वणे पई सुभाणे लॻी पई आहे ओचितो इन जलसे मां आबे तो सर बैठो ओचितो मूंखे ये दाबो ने हम ना बोला स्टेज छड़े वाले न कंदुसि मां तक मां मुअज़्ज़िज़ माण्हू कंडियारे का सीट जायो त मूंखे दाबा था साईं मोहम्मद यूसुफ जायो साईं नूर बन अरे साईं तेरे बार के कहीं दिल में कहीं बार जी दिल में कहीं थी चली सिर्फ फकीर की बख्शीश कोई न दिल में कहीं थी जिया साईं वाला मुके मिनथू कदा तीय मा ताडे न छड़ी दस बा तीय मा न था गाल समझ लियो हाने मैं सुत जो घर निंड कय में दिमाग थदो थियो ज़हन पाजे का जाय ते आयो पूछवाड़े यार हाने आप तो सिर्फ फकीर मानो तालिब इनदा केड़ा लिखा छड्या सो बख्शा हेदे जलसे जा कमल ई व्या जड़े कावड़ थदी दी तरह दो बख्शा मखलूक के जेकर कावड़ा त रहम दिल में कोने रहमत कावड़ काने का हिक ही वक्त में मखलूक कावड़ भी हुजे रहम भी हुजे ये न तो थी सके जेकर कावड़ा त कावड़ा रहमत रहमा लेकिन रब करीम जी ज़ाता जो हिक ही वक्त में अल्लाहु अकबर बानो रब करीम जी मुखालफत करे शिरक करे कुफ्र करे नाफरमानी करे अल्लाह जी शान में गुस्ताखी करे हिन वक्त इन वक्त माफी वठे अल्लाह पाक हिन वक्त इन वक्त माफी लई छड़ी अल्लाह इन वक्त अल्लाह से ले खोल कर अल्लाह तवाई असा जो उसूल असा के वो खबर पवे के उड़ी थोड़ी गाल बुधाई त फलाणो मानो हेड़ो थ उन जो गुनाह असा के बुधाई त फलाणे में ही गुनाह होतई ओ भरी दिसास न दिसास उने मले नफरत शुरू कर उने के भरी मा दिसा न दिसा गुनाह कदे पर नफरत शुरू पांचन गुनाह जो यकीन होगा त हे मुमे गुनाह आए पांचे गुनाह जे यकीन जे बावजूद पाण का नफरत न कंदा बेजी को ये खबर पवे ते थोरो गुनाह कयो थई नफरत जो सूट ये गाल समझी लियो अरे मां ते ता तकरीर कयो हिता तकरीर करे बाहर निकरी वरी के होटल ते बैठी इंडिया की फिल्म वेठो ॾिसा नाल चाहे जी निमतुल्ला मां वेठो वे इंडिया की फिल्म सां आयो निमतुल्ला मुंजो हुलियो ॾिसी समझियो त आहे त मोली मुजी ॾिसां अजे कुल्हे के हथ रखी मां ॾिठो मासे अरे निमतुल्ला हिन तो मुखे तकीर कदे ॾिठो आ मुंजे पेरन मां ज़मीन निकरी दिल में सोचींदो त ख्वारी जे खले ॾिठो मुखे ख्वार ज़रूर न छड़ी दो वनी बाहर बाहू बथी मास ने मतलब हाने मेहरबानी कर यार कैसा गाल न करे कुर्ब कर जिया मिनथू बदमाश हे चवंदो मुलातर बाज तो पातो तो के माडी साल करे पर जे करे मिनथू मेणू करे मंजायो मास मिनथू मेणू करे मंजायो मास टीका बसाणे छडिया तो के गाल कोन कर हण गाल थोड़ी मुनी समझी हाने इन का पो मा परी नेक थी व냐 तजुद गुजार फकीर थी व냐 अल्लाह बख्शींदो पर नेमत ला कोन बख्शी अल्लाह बख्शे छड़ी पर हे जेको हिन ॾिठो मरण घड़ी ते गया इहो न हूंदो त नेक थी वियो न जेको हिन ॾिठो इहो इन खे याद गाल समझी मां बरी नेक थी वञा हे न चली हिन एरिया में न जेकर कर जलसो जो गवाई थियो बोली खातिमो से नचे सुबह ने मतलब हाल तक की रही बुधाऊं केड़ा केड़ा बोली अब्दुल मुजीब सुमरो अरे रिठला खबर आने जा पालन जा खबर पर जे करे गेले से वठी आयस दरवाजे ता भी उता जो मन झूठे कल पे फिल्मों से हाने वही सुमरो बोली थी अल्लाह बख्शींदो नेमत ला कोन बख्शी अल्लाह बख्शींदो मखलूक का बख्शी अजीजो हे रातियों
भलारियूं रातियूं तव्हां असांजे बख़्शिश जे लाइ ख़ुसूसन जॾहिं नौजवान अल्लाह जे दर ते अची करे तौबा ताइब थींदो आहे रब करीम जे दर तां माफ़ी वठंदो आहे तवज्जो करियो अल्लाह पाक खे तमाम ॾाढी ख़ुशी थींदी आहे तमाम ॾाढी ख़ुशी थींदी आहे तवज्जो करियो दुनिया जे जहान में बानो फर्मा बरदार सां मोहब्बत कंदो भा लेकिन रब करीम फर्मा बरदार सां भी मोहब्बत कंदो आ त ना फरमान सां भी मोहब्बत कंदो आ गुनाहगार सां भी मोहब्बत कंदो आ हदीस में ईंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब करीम जे बारगाह हज़रत में अर्ज़ कयो मौला एकड़े पासे राम फर्मा बरदार मानू तोखे पुकारे पयो बे पासे राम गुनाहगार मानू तोखे पुकारे पयो अल्लाह जवाब के ॾींदे हदीस में पढ़ियम हदीस में पीर ज़ुल्फ़ार नक्शबंदी लिखियो आहे हदीस में ईंदो बा अल्लाह पाक फरमायो कलीमा जॾहिं फर्मा बरदार मानू मूं रब करीम खे सॾो कंदो आहे सवाल जवाब सॾो हिकिड़ो दफ़ो कंदो आहे जवाब मां रब करीम हिकिड़ो दफ़ो ॾींदो आहियां पर जॾहिं गुनाहगार मानू मूं रब करीम खे सॾो कंदो आहे सॾो हिकिड़ो दफ़ो कंदो आहे जवाब मां रब करीम 3 दफ़ा ॾींदो आहे सॾो हिकिड़ो दफ़ो जवाब 3 दफ़ा अल्लाह छाजे करे नेक के जवाब हिकिड़ो दफ़ो ऐं गुनाहगार के जवाब 3 दफ़ा छाजे करे रब करीम फरमायो कलीम फर्मा बरदार बाने के पांजे नेकिन दे नाज़ हुंदो आ गुनाहगार बाने के मूं रब करीम जी रहमत जी बख़्शिश जी नाज़ हुंदो आ अल्लाह जे ज़ात जा बनाला अजीब था बनाला अजीब हिकड़ो अल्लाह पाक तो सबनी के काबतुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमाए जो आमीन काबतुल्लाह जो गिलाफ अल्लाह से ता के देखारी दो काबतुल्लाह जे गिलाफ ते ॿ लफ़्ज़ लिखियल आहिनि अजीब हिकड़ो या हन्नान ॿियो या मन्नान हन्नान मना मन्नान मना मन्नान उन ज़ात के चेबो आ मन्नान उन ज़ात के चेबो आ जे ज़ात का घुर्जे हिकड़ी से हजार शयूं मुफ्त में ॾेई छॾे मन्नान उन के चेबो जेका घुर्जे हिकड़ी से हजार शयूं मुफ्त में ॾेई तवज्जो करियो असां भी दुआ घुरंदा पर शिकायत कराओ सही दुआ त जको पैदा घुरऊं पर क़बूल ही कान थी थिए मसला तो असा दुआ घुरी करे असा दुआ पढ़ंदा हूं दुआ घुरदा कोन उन ॾेऊं को उस्ताद असा के सेखारी बस उहा ही पिया घुरदा से रबना दुनिया फिजन अल्लाह सल्ली तवज्जो असा ने दुआ दी कोई दुआ ये तवज्जो पे दुआ जो नालो तो मोहताजी दुआ जो नालो तो फकीरी दुआ जो नालो तो झुकण फकीर द फंजर द कुटाए बाजो दुआ आयस मोटा असाजी का दुआ है दुआ की हो गया खबर तो ये वो ऑफिसर वडो पाजे किला रखने के हुक्म करे अब है टक खत टेप करे छ जाए ए डाक कहिरो मोकले छ जाए हे हिया करे छ जाए हे हिया करे छ जाए असाजी दुआ बुधाइए अल्लाह सही मुझे छोकरे की नौकरी बिजार जाए मुझे छोकरी बिजार जाए अल्लाह से असा दुकान में सही हले अल्लाह से सही पोके अल्लाह से असरे ये कम करे छ बस अरे यहाँ सही दुआ है अजीजो दुआ जो नालो मोहताज या दुआ जो नालो मोहताज पीर ज़ुल्फ़ार नक्शबंदी लिखियो जने तुझे दुआ जो मूड थे दुआ जो मूड हो हर वक्त दुआ मूड न हो दुआ जो मूड हो लेबरी में बैठा से कटियारे में उस्ताद मीनन साहब बैठो उस्ताद इदरी साहब बैठो बाबा से बैठा एकरो हमरा आयो उस्ताद मीनन साहब के किसी मुझे दुआ उस्ताद साहब जैसे कोई घुरे वो दुआ घुरे तो बाबे साईं जैसे हिम्मत छोड़ता गुरु उस्ताद साहब के मूड उस्ताद साहब के मुझे मूड कोने बाबा साईं ने मूड जी कड़ीगा ताके दुआ कोड़िया पूरा दुआ में मूड जी कड़ीगा उस्ताद साहब जो तो कुरान में लिखल या गाल कुरान कि किया कि याकूब अलैहिस्सलाम के पांजे पुटन चयो त असां जे दुआ घुर
इन पो घुर उते न घुरी उते न घुरी पो अॻिते घुरंदो जने मूड न थिए असां के जेकर वाट भी के को चवंदो त मोरी साहब अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जाथे मिले जी बिस्मिल्लाह पीर साहब ने कहा जने तुझे दुआ जो मूड हो तो सब का पेरा कुछ खेरा तक सदको कढी वो यतीम बाड़ो हुजे उन जे मथे ते हथ रख जे दिल नरम थी उन खां पो पीर साहब ने कहा था दुआ के टेम जो टेम असानी सूरत हाल इहा है जेमन दुआ थी दिया नमाज थी दिया साईं मोहम्मद यूसुफ दुआ घुराए अञा अध मिनट दुआ के लगाए अध मिनट होता रही अल्लाह मुला जान छड़ा टेम कोडे अल्लाह मोहताज 24 कलाकन जा मोहताज हर घड़ी जा लेकिन अफसोस सदा अफसोस जो दुआ घुरण की तौफीक कान थी रुको दुआ जे हाथ खड़े परेशान हो तो रुको बुला बस कर भजा पीर साहब जो पांजे दुआ में सब का पहिरियां ही पहिरियां उन्हनि माण्हुनि खे यादि कयो जिन सां तव्हांजो ॻाल्हाइण ॿुधाइण कोन्हे जिन सां तव्हांजो खाइण पीअण कोन्हे को जेके तव्हांजे पिते ते कोन था पवनि पहिरियां ई दुआ उन्हनि जे लाइ कमु अहिड़ो ॾुखियो रसियो थमाव जो पत्थर वासीले ते मुंहिंजी दिलि थी चवे तॾहिं दुश्मन जी टांगी भॼे मां वरी दुआ घुरंदोमांसि अज़ीज़ो दुआ में सब का पहिरियां पाण के सखी थियणो पवंदो पहिरियां तव्हां सखा कयो पोइ ॾिसो त दुआ क़बूल थिए थी या कान थी दुआ के तिखो कयो घटि में घटि 10 मिनट तव्हां साईं दुआ हले इहो मतिलबु कोन्हे को तव्हां जेको पेशवा में नाले उहे अॼु गाड़ी 10 मिनट दुआ घुरनि पोइ हूंदो बि पाण अकेलो वेठो पंजे डिघी दुआ पांजा भाइरुनि जा नाला वठो भाइटनि जा नाला वठो सोटनि जा नाला वठो मासातनि जा नाला वठो छो त अॼुकल्ह वेड़ आहे ई उन्हनि सां नफ़रत आहे ई उन्हनि सां त जेकर उन्हनि जे लाइ जॾहिं असां दुआ घुरंदासीं तॾहिं असांजी दुआ क़बूल थी त मूं अर्ज़ु कयो दुआ जो नालो आहे मोहताजी दुआ जो नालो आहे पिनड़ मसलन तो मां VIP टोप हणा अजर को कुल्हे थी VIP सैंडल पाया अब्दुल सलाम बैठो दुकान ते अब्दुल सलाम बैठो जी VIP टिप टाप थी काटन जा कपड़ा पाए अब्दुल सलाम दुकान ते ओए अब्दुल सलाम अल्लाह का खेर में दे 1000 रुपया बोला जो पिनड़ जो तरीको पिनड़ जो को ठंगो हो अरे बड़ी दो पिनी दो असांजी दुआऊं ये तो हे बि कम कजाए मुंह टे को ये कम करे गाल समझियो हज्जाज बिन यूसुफ धरती ते जालिम बादशाह थी गुजरियो वा काबतुल्लाह जो तवाफ पियो करे नजर एकड़े अंधे ते पयस दुआ पे तो घुरे मौला अखियों दे रब अखियों दे हज्जाज बिन यूसुफ थुडो होयस अंदा छा तो घुरी अल्लाह का अखियों तो घुरा कि अंदा गाल हज्जाज बिन यूसुफ बुधो दे हां से बुधो ओ मां सही तू मां हां मां की गाल बता 7 चक्कर में नहीं अचा 7 चक्कर नहीं अचा जेकर अखियों न हुंदई कत्ल कर छो हाने सी अंधे जी टूनी मटजी अचे रुनो अचे बड़ो टकई दाहू कई कि रब हुआ पे अखियों घुराए हाने तो पूरा की जान थी वने रोई दाहू जो कई बस के हजाज जी सोची आयो कि अंधाड़े कमरा क्यों हां सही ने साहब तो आडो पीटवा जी गाल बुध अगाणू जे हिसाब सां दुआ तो घुरी सजी जिंदगी दुआ घुरिया दवा क्यों मोड़ बेचा जन निड़ियते लत्ता आए
वो आवाज ही है ब्या होया सोच ही ब्या होया तो अल्लाह जे साथ के तुम्हारा पुकारे तो या परचाए वते असानी दुआ खबर त की है घुरास तो मता डई बिछे घुरास तो अल्लाह दी तो अल्लाह कोन दी तो मन बेयकीनी दुआ घुरण गुनाह बेख्याली दुआ घुरण गुनाह मसलन तो बेख्याली दुआ जो मिसाल ये था एकड़े मानू के मां दुआ तो पानी जो गिलास ले ओ पानी जो गिलास झलियो बीठो मुझे वरी ख्याल हेडे असानी दुआ ये घुरों बेदा खबर ना है ताला छा घुरी अजीजो मुआर्जु कयो रब करीम जे ज़ात जो नालो मन्नान उनके चइबो आ जेका घुरजे हिकड़ी शे हजार शयूं मुफ्त में ॾेई छॾे चओ न सुभान अल्लाह तो आहे ही का तवज्जो करिए अमर दुआ घुर दिया ना अबो दुआ घुर दुआ अल्लाह से पुट दे कदा या डिघी दुआ घुरी थे अल्लाह से पुत्र जाए पर अखियों भोजन से ज़बान भोजे से चप्पा भोजन से कन्न भोजन से मतो भोजे से हथ पैर भोजन से करे डिघी दुआ घुरिया अमर चयो त रब पुत्र दे रब करीम किरोड़ हां नेमतुन सा सिंगारे अमर जी झोलीअ में रखियो इन ज़ात जो नालो मन्ना जेका घुरजे थोरो ये हजरत उमर रज़ी अल्लाह ताला रब करीम जे बारगाह हज़रत में अर्ज़ पे क्यों मौला उमर जी दुआ कबूल फरमा काबतुल्लाह जे गिलाफ के चमड़ियो करे उमर दुआ पे करे मौला तू मन्नाना घुरण मुंजो कम्मा ॼण तुंजो कम्मा रब अर्ज़ इल्तिजा के आगे रब मुखे शहादत जो मौत खपे पर खपे महबूब जे शहर में रब शहादत जो मौत खपे पर खपे महबूब जे शहर में अल्लाहु अकबर मदीनो पाक अमन जो शहर न ते तीर हले न तलवार हले न भालो न परचो हले उमर शहादत पे करे मदीने जे शहर में लेकिन उमर के पक्की उमर घुरण तुंजो कम्मा ॼण मन्ना न जो कम्मा जरा उमर के मिलियो सिर्फ शहादत कान मिली अल्लाह पाक अल्लाहु अकबर उमर के शहादत ॾिनी पर महबूब जो मुसल्लो भी ॾिनो बावजू भी आ ज़बान ते तिलावत जारी आ नमाज जी सूरत आ अल्लाहु अकबर उमर के सिर्फ शहादत न मिली पर क़यामत ताईं महबूब जो पाड़ो भी मिली इनके चइबो मन्ना जेका घुरजे हिकड़ो ये घट शोभान जी 15 रात या दुआउन जी रात शोभान जी 15 रात दुआउन जी रात दुआउन जे कबूलियत जी रात अल्लाह जे परचाए जी रात सुणो तवज्जो कजे दुनिया जे जहान में का हस्ती एड़ी काने मिलंदी जेका सडे करे माफियों जी रब करीम जी वाहिद ज़ात जेको बाने के सडे करे इनाम पे करे अल्लाहु अकबर फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह ओ मुझा महबूब चो तो मुझे मानन के अल्लाहु अकबर कायनात ने तकते थे बानो लफ्ज अजीब बाने का वधीक इज्जत शान वारो जहान में को लफ्ज ही कोने को बानो सबनी का मथे शान वारो बाने का वधीक को लफ्ज आहे तवज्जो करिए मेराज वाली रात रब करीम पांजे महबूब के भी बानो सरियो गुनाहगार के भी बानो सरियई अल्लाहु अकबर अजीजो जिंदगी साथ ये पई इनमा मतलब ही हुआ बाना
अल्लाह पाक जी रहमत तुझे इंतजार में आन मोटी आ रब करीम जे दरवाजे ते माफी वठण तुझो कम आ सारी जिंदगी जा गुनाह बख्शण मो रब जे ज़ात जो कम आ अजीजो मोंगो जो चयो अल्लाह पाक कबूल मकबूल मंजूर फरमाए तमा दोस्तन में ॿुधण कबूल मकबूल मंजूर फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ही होया मुबल्लिग इस्लाम।